इस्लामाबाद खानगी स्कूल में सिंधी सकाफत बाबत तकलीफ कोठाई हुई। डॉक्टर अब्दुल कदीर खान स्कूल सिस्टम ऐं कॉलेज में सिंधी सकाफत जे हवाले सां शानदार तकलीफ कोठाई हुई। तकरीब में उस्तादनि, शागिर्दनि, वालिदनि ने ॿियनि सिंधी अजरक टोपियूं पहिरे शिरकत कई। सकाफती तकरीब में शागिर्दनि तरफां वेस पैर टेबलोस पिणु पेश कया विया। इन मौके ते तकरीब में क़ौमी गीतनि ते झूमरियूं पिणु हयूं वियूं। स्कूल जे प्रिंसिपल नासिर इकबाल ऐं ॿियनि जो चवणु हो त हिन वक़्तु डॉक्टर एक्यू खान स्कूल में 1000 सिंध सां तालुक रखंदड़ शागिर्द स्कॉलरशिप तहत तालीम हासिल करे रहिया आहिनि, जंहिं करे हर साल सिंधी सकाफत प्रोग्राम मुनक़िद कयो वेंदो आहे। MNA नुसरत वाहिद जो चवणु हो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, उहो फ़ख्रु महसूस करे थी त संदसि तालुक बि सिंध सां आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।